नासिन वाक़िया आगाह कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिहत बाबति इजलास थी गुज़रियो। इजलास खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त सिहत खाते जूं 96 स्कीमूं 11.2 बिलियन रुपयनि जे ख़र्च सां जारी आहिनि। हेल्थ सेक्टर जे 75 नयनि स्कीमनि जी लागत सां 7 बिलियन रुपया आहिनि। वज़ीर आज़म पारां सेक्रेटरी वर्क्स खे कम तेज़ करण जी हिदायत कई वई आहे। सेक्रेटरी वर्क्स मूजिबि 10 स्कीमूं जून ऐं 36 स्कीमूं डिसंबर ताईं मुकमल थी वेंदियूं। इजलास में सिहत वारी वज़ीर डॉक्टर इस्राफेल जो नाड़े वारो सेक्रेटरी, वॾे वज़ीर जो स्पेशल सेक्रेटरी ऐं ॿिया शरीक थिया। इजलास बाबति तव्हांखे आगाह कई पिया। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिहत बाबति इजलास थी गुज़रियो। इजलास खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त सिहत खाते जूं 96 स्कीमूं 11.2 बिलियन रुपयनि जे ख़र्च सां जारी आहिनि। हेल्थ सेक्टर जे 75 नयनि स्कीमनि जी लागत सां 7 बिलियन रुपया आहिनि। वज़ीर आज़म पारां सेक्रेटरी वर्क्स खे कम तेज़ करण जी हिदायत कई वई आहे। इन सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी शबीर, इजलास बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिहत खाते जे तरक़ियाती रिथाउनि बाबति हिकु अहम इजलास थियो आहे। इन इजलास में सिहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू, नाणे वारे खाते जे सेक्रेटरी, उनखां अलावा वर्क्स एंड सर्विसिस खाते जे सेक्रेटरी ऐं सिहत खाते जे सेक्रेटरी शिरकत कई आहे। इजलास खे ॿुधायो वियो त 11.2 अरब रुपयनि जी लागत सां सिहत खाते जे 96 रिथाउनि जो कमु जारी आहे। जन लाइ 7.8 अरब रुपया जारी थिया आहिनि। 3.1 अरब रुपया ख़र्च थी चुकिया आहिनि। इजलास खे ॿुधायो सिहत खाते जे 75 ॿिनि रिथाउनि जी लागत 7 अरब रुपया आहे। जन लाइ 3.3 अरब रुपया जारी ऐं 1.17 अरब रुपया ख़र्च थिया आहिनि। इजलास खे ॿुधायो वियो सिहत खाते जो टोटल रिथाऊं 171 आहिनि, जिन ते 60% फंड्स जारी थी चुका आहिनि ऐं 29% ख़र्च बि थी चुका आहिनि। वर्क्स खाते ॿुधायो त 10 जून ताईं काफ़ी रिथाऊं जेके आहिनि उहे मुकमल थी वेंदियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सेक्रेटरी वर्क्स खे हिदायत कई त तरक़ियाती रिथाउनि जो कमु जेको आहे उहो तेज़ कयो वञे, जंहिं ते वर्क्स डिपार्टमेंट वॾे वज़ीर खे ॿुधायो त 10 जून ताईं काफ़ी स्कीमूं जेके आहिनि मुकमल थी वेंदियूं ऐं 36 स्कीमूं डिसंबर ताईं मुकमल थी वेंदियूं ऐं 10 स्कीमुनि जे प्लाट जा इशूज़ आहिनि, जंहिं ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह प्रिंसिपल सेक्रेटरी खे हिदायत कई त जन स्कीमुनि ते प्लाट जा इशू हली रहिया आहिनि उहे जल्दी मामला हल कया वञनि। जी महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण जे लाइ।